हिंगोजा शहर ऐं भरपासे जे ॻोठनि में घरनि, रस्तनि ऐं घिटियुनि में बरसाती पाणी बीठल हुजण करे शहरी बेवस बणिजी विया आहिनि। रिपोर्ट कयो आहे अब्दुल जब्बार चांग। हिंगोजा ऐं उन जे आसपास जे इलाइक़नि में मुसलसिल तेज़ तूफ़ानी बरसाति पवण सबबि शहर जे मुख़्तलिफ़ महलनि में पाणी बीहजी वियो आहे ऐं अक्सर मिसकीन मारूड़नि जा कचा घर रही पट पइजी विया आहिनि। ग़रीब ऐं मिसकीन मारूड़ा खुलियल आसमान हेठि आहिनि। हिन बरसाति सबबि ज़रई फसलनि, वणनि, जूअर, बाग़ात समेत ॿियनि फसलनि खे पिणु वॾो धकु रसियो आहे। ख़ासि करे वणनि जो फसल, हज़ारे एकड़नि ते पोखियल फसल ते गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो आहे, जंहिंजे करे वणनि जो फसल मुकमल तबाह थी चुको आहे। ज़रई फसलनि जे नुक़सान बाबति टाइम न्यूज़ सां आबादगार ऐं हारी ॻाल्हाईंदे चवनि था त जोर बि ख़तमु थी वई। इहे जेके घर घाट माण्हुनि जा बि टही विया। ॿुधई जेको आहे असांखे हाणे बिलाल भुट्टो साहब खे अपील आहे त ऐं जेको आहे मुराद अली शाह खे बि अपील आहे त असांजी ढल बि आहे माफ़ु कई वञे। को बि असांजो फसल न बचियो आहे। हिन महिल ताणी असांखे फुटी जो चूंडे जी ज़रूरत हुई, उहा बि कोन थियो। का शइ माना बची कान। फसल सॼा तबाह थी विया आहिनि। पाणी बीठो आहे इलाही ॿनियुनि ते। सफ़ा सिंध गवर्नमेंट खे ऐं वफ़ाक़ खे अपील आहे असांजी त असां सां बराए महिरबानी ढल जेके बि जेको आहे असांजो जेके बि माफ़ु करे छॾनि। ख़ुदा असां सां महिरबानी कनि। असां सॼा तबाह लॻा पिया आहियूं मुकमल तौर ते। वणनि खे असांखे वॾो नुक़सानु वियो आहे। गोॾे ते पाणी बीठो आहे। वण सॼा सड़ी तबाह थी विया आहिनि। का शइ फुटी कान बची आहे असां वटि। तबाह थी वई आहे। वण, खजी, फसल सभु तबाह थी विया आहिनि। मुकमल तौर तबाह थी विया आहिनि। 100% का शइ न बची आहे। वणनि जे फसल में पाणी बीठो आहे। 3-4 फुट पाणी बीठो आहे। जीअं त खजी तबाह थी वई, अंब तबाह थी विया। जेको मींहुं जेको बीहण जो को इम्कान कोन्हे। इन में जॻहियूं, भितियूं, का शइ न बची आहे। असांजे वण तबाह थी विया आहिनि, जूअर तबाह थी वई आहे ऐं असांजो जेको बि फसल थी विया आहिनि। आबादगार ऐं हारी तबिके जो चवणु हो त असांजा फसल पाणी हेठि अची विया आहिनि। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त गवर्नमेंट तरफ़ां असांखे को रिलीफ ॾिनो वञे। हिन फसल जे ढल टैक्स पिणु माफ़ु कया वञनि, जॾहिं त बरसाति पवण सबबि आम माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। आम माण्हू ऐं मज़दूर तबिको परेशानी खे मुंहुं ॾियणु लॻो। मुसलसिल तूफ़ानी बरसाति पवण सबबि मवासिलती निज़ाम पिणु दरम बरम थी वियो आहे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोजा।